नाज़रीन, अॼु तव्हांखे वली कामिल सैयदना बोदलो बहार जी दरगाह जो सैर कराईंदासीं ऐं गॾोगॾु तव्हांखे उन जी मालूमात बि फ़राहम कंदासीं। असां सां गॾु रहिजो। इंसाइक्लोपीडिया सिंधियाना मुताबिक़ बोदले बहार जी दरगाह राणीपुर तालुको सोबेद्रो ज़िले खैरपुर विरस में आहे। हिन बुज़ुर्ग जो सॼो नालो हाजना शाह उर्फ़ बोदलो बहार हो, जे लाइ आम तौर ते चयो वञे थो त हू कलंदर लाल शाहबाज़ जे ख़ासि मुरीदनि मां हो ऐं उन खां काफ़ी अर्सो अॻु सेवण में पहुतो हो। संदि दरगाह सेवण में बि मर्जुल ख़लाइक़ आहे। हीउ संदि तकियो थी सघे थो, पर आम रवायत मूजिबि ही सेवण खां पोइ हिते अची रहियो हो जिते संदि दरगाह आहे। मक़बरे में अंदरि 10 क़बरूं आहिनि, जिन मां हिकु औरत जी क़बर आहे जंहिंखे महाराणी जे नाले सां यादि कयो वञे थो। रवायतुनि मूजिबि हिन जे नाले सां ई राणीपुर शहर जो नालो ॿधलु आहे। हिन दरगाह जा घणा मुरीद हिंदू फ़िरक़े सां तालुक़ु रखनि था। बहार जी मुंद में हिते मेलो बि लॻंदो आहे। रवायतुनि मूजिबि बोदला सिंध में कुल 7 आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ हंधनि ते आरामी आहिनि। राणीपुर नाले जे हवाले सां AW ह्यूज़ सिंध गज़ेटर में लिखे थो त राणीपुर शहर ते उहो नालो ॼाम दूल्हा दरिया ख़ान जी राणीअ जे करे पियो, जेका जंग में दरिया ख़ान जे मारिजी वञण बाद ठटे मां निकिरी हिन माॻ ते लिखी अची रही हुई। सिंध जी तारीख़ बि सिंध जी दरपदरीअ में जी रही आहे। तारीख़ मां सैयदना हाजना शाह बुखारी बोदले जी ज़िंदगी जो को मुफ़सिल अहवाल नथो मिले। तारीख़ व तज़किरा बुज़ुर्गान सिंध जो मौलिफ़ मखदूम अलहाज शफ़ी मोहम्मद उर्फ़ अब्दुल ख़ालिक़ हाशमी गादी नशीन दरगाह आला खोड़ा बि किताब में रुगो संदि करामतुनि जो ज़िक्र कयो आहे। आख़िर में संदि वफ़ात जी तारीख़ 1080 लिखी आहे। कलंदर शहबाज़ जी रेलत 650 हिजरी में थी आहे त पोइ हाजरा शाह जी रेलत 1080 हिजरी में मंझि त पोइ कलंद जो मुरीद कीअं थी सघे थो। उन करे 1080 हिजरी में वफ़ात दुरुस्त नथो सम्झां। जॾहिं त संदि पैदाश जी तारीख़ नथी मिले, इहा बि ख़बर न पई त किथां आया हुया। हिन वक़्तु दरगाह जो मुतवली गादी नशीन मियां फिदा हुसैन पीरज़ादो आहे, जेको मिलनसार ऐं इंसानदोस्त शख़्स जो मालिक आहे। राणीपुर में बोदले बहार जे नाले सां हिकु गेट पिणु मंसूब आहे।